इन वक्त नगर पार्क में मौजूद है। ये नगर पार्क जो शहर है इतने थोड़ी देर में जो चीफ जस्टिस साहब सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पहुँचण वाला उन्हीं के लिए इतने कारूंजर जो मुआफ़िज़ कारूंजर सुजाग फोरम उन सां गॾु नगर पार्क जा जो बाशऊर नौजवान वे कारूंजर के लिए इतने बीठल कारूंजर की बका के लिए बीठल कारूंजर के बचाने के लिए इतने बीठल तो ये चाचोला रखी कोसो साहब है। सो ये सभी दोस्त देखें थे नगर पार्क में जो बीठल कारूंजर के लिए बीठल नगर पार्क का जो रोड रास्ता बिल्कुल साफ थी चुका है चीफ जस्टिस साहब जी आमद में असां नौजवान दोस्त लेकिन इतने बीठल कारूंजर सेव कारूंजर जो बैनर खड़ी करे बीठल एहतजाज में जे महीनों खन थी इतने भुख हड़ताल कैंप कायम कई वही है कारूंजर के लिए। तो असी चाचा रखो पुछना चाचा चाचा ते छो बीठा आयो अज छो छा जे लाइ असीं हिते बीठा आहियूं? अॼु असीं बीठा आहियूं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट अॼु महिमान थी हिते असां वटि आयल आहिनि नगर पार्क में पहुची चुका आहिनि त असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराइण लाइ हिते बीठा आहियूं त जेका गवर्नमेंट कारूंजर खे वीज़न ते खपाइण जे लाइ जेका संभाह करे रही है तो असीं चाहियूं था त कारूंजर जेका है सा महफूज रहे छो जो कारूंजर हितां जे माण्हुनि जो जियापो है ज़िंदगी है पानी जो ज़रियो है ज़राअत जो ज़रियो है माल मवेशी जो ज़रियो है तो जेकॾहिं ये समूरी ज़िंदगी जेका है वो कारूंजर से वाबस्ता है कारूंजर जे सां ईअं सम्झो हितां जो समूरो जेको इको सिस्टम है वो कारूंजर सां लाॻापियल आहे तो असां उन जो एहतजाज करे हिते बीठा आहियूं त जीअं हितां खां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हितां खां गुज़र थिए त असीं पंहिंजो हुनखे एहतजाज ऐं उहो ॿुधाए सघूं। थैंक यू, महिरबानी।